فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. ما إن مدحت محمدا بمقالته لكن مدحت مقالتي بمحمد. मनशा यही है मेरे किलो अकाल की, तो सना तेरे हुस्नो जमाल की। मोहतरम सामाईन हजरात, महफिल में मौजूद उलमाए किराम मुझे महबूब मदीने अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। महफिल सालिया प्रोग्राम सैयद मोहम्मद शाह बुखारी जे वेंदी जै असां साईं मौलाना मोहम्मद अली हुसैनी से जो उन्हनि साहबजादनि जो थींदो। असां तव्हां सभु उन्हनि जे खिताब खां ऐं आवरी थे उन हुसैनिया तव्हांजे खिदमत में मुख्तलिफ मौज़ू पंहिंजे ख्यालनि जो इज़हार करे रहिया आहिनि। मूं मिस्कीन जे लाइ दोस्तनि उन्वान तजवीज़ कयो आहे मक़ामे औलिया ऐं मौजूदा दौर जा पीर। मौज़ू ब आहिनि, हिकिड़ो आहे मक़ामे औलिया, ॿियो मौज़ू आहे मौजूदा दौर जा पीर। सो आऊं हिकिड़े ई मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि, बाक़ी ॿियो मौज़ू साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद हसन शाह साहब जे लाइ
छॾियां थो त हू सैयद बि आहे, मुफ्ती बि आहे, मुंहुं बि ॾेई वेंदो। इन करे आऊं तव्हां दोस्तनि यादो अल्लाह ताला जे कलाम पाक मंझां जेका आयत सबूरी पढ़ी आहे, मशहूर मारूफ आयत आहे, उन जी तिलावत कंदुसि ऐं उन जो तर्जुमो तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ कंदुसि। ऐं उन ई आयत मुबारका जे अंदरि औलिया अल्लाह जो मक़ाम बि बयान थियल आहे, जंहिं ॾे थोरो तवजो ॾिबो त ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। औलिया अल्लाह जो हुजण ज़रूरी आहे। छो? जॾहिं औलिया जी माना है दोस्त, औलिया जी माना है दोस्त। जॾहिं इन धरती ते शैतान जा दोस्त पैदा थी सघनि था ऐं आहिनि बि, त पोइ अल्लाह जे दोस्तनि जो हुजण बि ज़रूरी आहे। ऐं उन्हनि जो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान जे अंदरि मौजूद आहे। हिकिड़ी शइ आऊं तव्हांखे अर्ज़ करे छॾिया त जंहिं बि शइ जो ज़िक्र या नालो भली तव्हांजे कम में हुजे या न हुजे, जंहिं बि शइ जो ज़िक्र या उन जो नालो क़ुरान पाक जे अंदरि अची चुको आहे न, त क़ुरान अहिड़ो ज़िंदगी बख़्शींदड़ किताब आहे जो जेसी ताईं पाण हिन दुनिया ते हूंदो, जंहिं शइ जो नालो क़ुरान खयो आहे उहा शइ बि दुनिया ते हूंदी। क़ुरान बि हूंदो, उहा शइ बि दुनिया ते। इन करे औलिया अल्लाह जो ज़िक्र क़ुरान पाक जे अंदरि मौजूद आहे। जेसी ताईं अल्लाह जो क़ुरान हिन दुनिया ते मौजूद आहे त औलिया अल्लाह जो वजूद बि हिन दुनिया ते रहंदो ऐं उन्हनि जो हुजण असां तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। अचो त सभई गॾिजी ॾियूं सलात खे भेरो, उन खां बाद में आयत सगोरी, उन जो तर्जुमो ऐं तशरीह ऐं मुख़्तसर ॿ चार ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि यारो अर्ज़ करे तव्हां खां इजाज़त वठबी। अल्लाह ताला तव्हां जूं हाज़िरियूं क़बूल फरमाईंदो। तव्हांजे करे असां गुनहगारनि ग़रीबनि जूं हाज़िरियूं रब करीम क़बूल फरमाईंदो। सभई गॾिजी ॾियो सलात खे भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। शाबाश, आवाज़ अचण खपे। नमाज भी पढ़ी अथव, नंगर भी कयो अथव, ॿिन्ही जी ताक़त हुजण खपे। नमाज जी भी अल्लाह जो ज़िक्र आहे, उन जी ताक़त भी हुजे, नंगर जी ताक़त भी। सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला नबीना सल्ले अला बुलंद आवाज़ मोहम्मद या रब सल्ले अला। जमात जो आवाज़ अचण खपे। करीम ला मुसरो अल्लाह फरमाया जोर सा जो सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, अल्लाह अज़ व जल पंहिंजे सुहिणे ऐं सचे कलाम पाक जे अंदरि फरमायो आहे, अला खबरदार इल्ला औलिया अल्लाह, बेशक
बेशक अल्लाह जा दोस्त ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथों को खौफ न हूंदो आहे वला हुम यहज़नून। अल्लाह तो कुरान जे अंदर फरमाए ऐं उहे कॾहिं बि गमगीन नाहिन थींदा। थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इन आयत मुबारका जे अंदर खास एकड़ा हूं तो कुरान जा सब लफ्ज खास है पर मकाम औलिया अल्लाह के बयान करण वारा मुझे इल्म में हींअर जेके मौजूद लफ्ज बीठा आहिनि उहे टे लफ्ज आहिनि। हिकिड़ो लफ्ज आहे औलिया अल्लाह ऐं ॿियो लफ्ज आहे ला खौफुन अलैहिम ऐं टियों लफ्ज आहे वला हुम यहज़नून। बाक़ी जेकॾहिं कुरान पाक आहे हुनजे हरफ हरफ ते ॻाल्हाइजे उहो त इल्मु खुटण जो थोरो ई आहे। मां इन्हनि टिनी लफ़्ज़नि जी थोरी थोरी तशरीह तव्हां दोस्तनि यारो अर्ज़ कयां। मुस्लमान भाइरो अल्लाह ताला फरमायो इल्ला औलिया अल्लाह है। अल्लाह ताला फरमायो खबरदार बेशक अल्लाह जा दोस्त ओ मुसलमानो औलिया जो लफ्ज कुरान पाक जे अंदर ॿियनि जाइल ते भी इस्तेमाल थियो आहे। मुंहिंजा सोना इन जो मादो आहे वली। वली वरी निकतल आहे वला यली खां। वला यली अरबीअ जे अंदर इन जी लफ्ज़ी माना या हालांकि खोड़ इन जो लफ्ज़ी माना आहिनि। वला माना जेको वेझो थियो। वला यली माना जेको वेझो थे। वला माना वेझो थियो। यली माना वेझो थिए थो या वेझो थींदो। अल्लाह ताला यो वली जो लफ्ज जमा औलिया पंहिंजे दोस्तनि जे लाइ इस्तेमाल फरमायो। रब फरमायो मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जो नालो आहे औलिया। हिकिड़े जो नालो आहे वली। असां वटि कॾहिं कॾहिं बराड़ी जा माण्हू हिकिड़े खे बि चवंदा आहिनि वॾो औलिया हुआ। हिकिड़े खे न चइबो आहे। वरी कॾहिं को मौलवी सगोरो अची वियो साईं खे चवां असां त फ़कीर माण्हू आहियूं पर जेकॾहिं को वॾो कद बुत सां जुबा कुबा हूंदा चवंदा साईं वॾो उलमा आयो आहे। इहे जमा जा लफ़्ज़ आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे आलिम। घणा चंद बो चइबो आहे उलमा। औलिया बि घणा। ऐं अल्लाह कुरान जे अंदर औलिया जो लफ्ज़ इस्तेमाल फरमायो माना कुरान चवे थो त दुनिया ते रुगी हिकिड़ो वली न थींदो आहे। दुनिया ते केतिराई औलिया मौजूद आहिनि। असां वटि पीर परस्ती माण्हुनि खे अंधो करे छॾे। पुछा कंदे फ़कीरनि खां चइसई तरीक़त इहा आहे त बस मूंखे मुंहिंजो ई बस मुर्शिद वली आहे बाक़ी ॿिया वली कोन। ऐं कुरान में लिखियल आहे अला इन औलिया अल्लाह। अल्लाह जा वली। भाई ठीक है तू इन्हें चओ तरीक़त छा आहे। चओ त मुंहिंजे लाइ सभु कुझु मुंहिंजो पीर आहे। बाक़ी वली दुनिया ते आहिनि। वली दुनिया ते आहिनि ऐं थींदा रहंदा। बाक़ी तरीक़त इहा आहे त तू चओ त मुंहिंजे लाइ सभु कुझु मुंहिंजो पीर आहे। तो भली तोखे फ़ाइदो कलंदर जी दरगाह तो पवे भेटाईअ जे मज़ार शरीफ तो पवे पर चइजांइ त सदको हो कंबर वारे जो उन जे करे मुंहिंजो कमु थियो आहे। अवल तरीक़त सिखो पोइ तरीक़त खे टाका हणो। न मोबाइल ते कुछ ॾिसी था सघूं न पढ़ी था सघूं न ॿुधी था सघूं। अणपढ़ियलनि जो दौर आयो। असां मौलवी हाणे ताईं कननि लिकाइण में पूरा आहियूं। भॼ हलड़ी चरी मस्त था अचनि।
नांग ते नज़र पवंदी धक न मटाईंदासीं जाहिल ते नज़र थी पए चवंदा घिटी मटा नांग धक वणंदो हिकु दफ़ो मरंदासीं जान छुटंदी हिननि जा हर रोज़ धक सलात के ॾियो भेरो सभई गॾिजी पढ़ो यार सल्ले अला मुसलमान भाइरो अल्लाह दोस्तनि जो नालो न खयो उन्हनि जी वस्फ बयान कई वलिया औलिया उन्हनि खे चइबो आहे जेके रब करीम ॾे वेझो थींदा वञनि छो त वली माना आहे वेझो थींदड़ जेकॾहिं सिफ़त मुशब्बह वलियुन सिफ़त मुशब्बह जो सिको वठिबो त पोइ इन जी माना थींदी वेझो थींदड़ वेझो वींदड़ इन करे अल्लाह ताला कंहिंजी ज़ात कंहिंजो नालो तय न कयो अल्लाह फरमाए जेको मुंहिंजे वेझो थींदो वींदो वेझो ईंदो वींदो इहो मुंहिंजो दोस्त आहे वस्फ़ आहे जंहिंमें पैदा थिए ऐं पैदा थींदी महिनत सां पैदा थींदी कंहिं कारीगर जे कारीगरी सां हिकु महिनत ॿियो कारीगर ॿ शयूं खणो महिनत कयो ॿियो भलो कारीगर हुजेव इहा वस्फ़ पैदा थी वेंदी अल्लाह जे क़ुर्ब जी अल्लाह जे वेझो थियण मुस्लमान भाइरो इन खां वधीक दुनिया ते अल्लाह जे वलियन जो ॿियो कहिड़ो मक़ाम हुजे जो रब करीम क़ुरान पाक जे अंदरि उन्हनि खे पंहिंजो दोस्त सॼो अरे के दुनिया वारनि जा दोस्त के दुनिया ते हुक्मराननि जा दोस्त सरदारनि जा दोस्त बादशाहनि जा दोस्त वॾेरनि जा दोस्त पर अल्लाह जो फरमाए मुंहिंजा बि दोस्त आहिनि वो सब को पंहिंजे यारनि जे टेक ते ओतिरी लय कंदो आहे जेतिरो यार ताक़तवर हूंदो जेतिरो यार ताक़तवर हूंदो ओतिरी वरी वो यार जेको दोस्त आहे उहो ओतिरी लय कंदो आहे मुंहिंजी हेॾी लय आहे मुंहिंजो यार हेड़ो वेठो आहे हेड़ो मुंहिंजो यार ताक़तवर आहे पोइ अल्लाह जे वलियनि जो अल्लाह जा वली अल्लाह जा दोस्त माना हो हिननि जो दोस्त आहे हे हुन जा दोस्त आहे इहो भी इन खे बि शिरक न सम्झिजे त भाई हाणे पंहिंजो सुन्नी वलियनि खे बि वधाए था छॾनि नबी साईं खे बि इन न आहे रब जन खे जेका इज़त अता कई आहे उहा उन्हनि खे ॾियण इहा बि ख़ुदि तौहीद आहे छो त इहो थींदो क्लियर थींदो न जेका बाने जी इज़त आहे उहा बाने खे मिले नबीअ जी इज़त नबीअ खे मिले वलीअ जी इज़त वलीअ खे मिले ऐं जेको अल्लाह जो हक़ आहे उहो अल्लाह खे मिले तौहीद जो संधो फ़र्क़ु तॾहिं थी हे अल्लाह जा दोस्त आहिनि इन करे शिरक वग़ैरह इते इन लफ़्ज़ सां ई ख़त्म थी थो वञे त अल्लाह अल्लाह ही उन जा दोस्त है मुसलमान भाइरो अल्लाह ताला इन आयत मुबारका जे अंदरि इन्हनि पंहिंजनि दोस्तनि जी वरी ॿी खूबी बयान फरमाई ला खौफुन अलैहिम इन्हनि जे मथों को खौफ न हूंदो आहे ऐं इहा ख़बर इन न आहे त
इन जो ताल्लुक मुस्तक़बिल सा हुजे न। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर जा फरमायो ला खौफुन अलैहिम, इन्हनि ते खौफ कोन है को, माना जुमलो खबरियो आ खबर है हिते दुनिया ते रहन तभी इन्हनि के खौफ ना है, अगर कयामत में हलंदा तभी इन्हनि के खौफ न हूंदो। ऐं आहिनि अहिड़ियूं खोड़ सारियूं रवायतूं जो कयामत जे ॾियारे इन्हनि रब करीम जे बाननि जे मथां उन जे दोस्तनि जे मथां खौफ न हूंदो। छो त इन तौर ई आहे त दोस्ती रुगी अलाह हिते रखी अथनि, दोस्ती थी वई आहे, कयामत में भी आहे। असांजा माण्हू तकड़ में चवंदा, असांजा न चवंदा हो जेके मुला आहिनि वरी ये फेसबुक ते रखंदा आहिनि, ॿिया वरी मुलेद पैदा थिया आहिनि जेके अल्लाह जे वलीअनि जा दुश्मन उहे पैदा थिया आहिनि। पोइ जे इन्हनि खे ख़ौफ कोन्हे त इहे बंदूकूं छा जे लाइ खयूं बीठा अथनि इन्हनि जा बॉडी गार्ड। मां उन्हनि खे चवंदो आहियां त अल्लाह जे वलीअनि बंदूकुनि वारा बॉडी गार्ड पहिरियों त पाण न खयां अथनि, पाण न बीहारिया अथनि, इहो तव्हांखे ज़हन में हुजे। मौली खलील पाण बॉडी गार्ड खणी सघे थो, गवर्नमेंट के दरखास्त ॾे मूंखे बॉडी गार्ड ॾियो, हाफ़िज़ गुल हसन साहब बॉडी गार्ड हिकिड़ो खणी छॾियो आहे, हूंदो अथसि, अलाए काॾे हिकिड़ो बीठो हो वीचारो। पर तव्हां जांच कयो, कंबर वारे सोने कॾहिं कान कंहिंखे चयो हो त पुट तव्हां बंदूक खणी हेॾा बीहो न। इहो इंतजाम केरु कंदा आहिनि जेके हुन अल्लाह जे वली जा फर्ज़ंद आहिनि, ख़ासि जेके ख़लीफ़ा आहिनि, उहे चवंदा आहिनि यार मुंहिंजो मुर्शिद आहे, मुंहिंजो महबूब आहे, मता को दुश्मन तकलीफ़ ॾे, इन करे हो पाण बि कॾहिं बंदूक खणी बीह रहंदा, कॾहिं ॿिए खे खणाईंदा भई तव्हां बीहो। ऐं ॿियो नंबर मुंहिंजो जवाब इहो आहे, पहिरियों नंबर इहो आहे त कॾहिं बि मां त नथो चवां, मुंहिंजो अक़ीदो न आहे जो मुंहिंजे बाबे साईं कंबर वारे चयो हुजे त मां हलां थो हेॾे तव्हां बंदूक खणी बीह। हुनखे ख़ुदा उहा ताक़त ॾिनी जो हुनखे बलोचिस्तान जा बिरोही पिया ख़त लिखनि, ऐं तॾहिं त इहे हाणे वारा रोड बि कोन हा, इन वंगूअ तां बि बसियूं चढ़ंदियूं हूं, ऐं बाबा साईं इन वंगूअ जे चाड़ी जे ज़रिए में विया, कॾहिं कराची ॾांहुं बि फिरी वेंदा हा, ख़ौफ न हुयो। हो ख़त पिया लॻंदा हेॾे न अचिजांइ, हेॾे ईंदे त ख़ैर न अथई त साईं ख़त पढ़ी ऐं पोइ त अञा चवे पियो त हाणे त ईंदुसि ईंदुसि, त ख़बर पवे त मौलवी छाखे चइबो आहे या आम माण्हू बंदो छाखे चइबो आहे, या इहे मुला जेके इहे छाखे चइबो आहे जेके बंदूकुनि खां माण्हुनि खे ड्रेजारनि था, इहो मुला छाखे चइबो आहे ऐं अल्लाह जो वली छाखे चइबो आहे। ऐं उन ज़माने में त मुंहिंजे पीर जे ज़ुबान ते इहे लफ़्ज़ हूंदा हा त मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है। इहो ऐलान हूंदो मुंहिंजे पीर जो। पोइ बाबा साईं उन्हनि को ड्रिगा मुल्क हुननि जो इलाइक़ा हुननि जा, ऐं वाकई बहु खून रेज़ माण्हू हुननि जे आॾो छा थींदो आहे सैयद या छा थींदो आहे को पीर फ़कीर को वली, कातिल क़िस्म जा माण्हू हुया। अॼु बि आदत आहे उन्हनि में क़त्लनि जी। गुज़रियल साल रबीउल अव्वल शरीफ में मीलाद करण वारनि ते बम धमाको कयूं, बलोचिस्तान में केतिरा गरीब शहीद थी विया। कहिड़ो गुनाह कयूं, मोहम्मद मुस्तफ़ा जो मीलाद था कनि, कहिड़ो गुनाह कयूं। ज़ालिमो तव्हां पंहिंजा जश्न मल्हायो, तव्हां पंहिंजे क़ाइद अचनि मुला मौलवी उन्हनि जा इस्तक़बाल कयो, उते झंडा बि खणो, झुमरियूं बि हणो, तव्हां पंहिंजूं चायूं बंगला बि सींगारियो, तव्हां पंहिंजे शादियुनि में फायरिंग बि करायो ऐं गाना ऐं दोल ऐं साईं खे चवां इहे पंहिंजो दफ़ बि वॼरायो, बैंड बाजा बि वॼरायो। पर जे मुस्तफ़ा जा आशिक़ रुॻी मीलाद जो जुलूस कढी था अचनि त तव्हांजे लाइ शिरक आहे, उन्हनि खे मारणु जाइज़ आहे। पर कयूं बाबा साईं खे ख़बर पई त इहे खून ख़्वार माण्हू आहिनि,
ऐं सच इहो आहे त जे बलोचिस्तान जे सर ज़मीन ते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवराइण जो आवाज़ बुलंद कयो आहे। अॼु भली उते अहले सुन्नत जी हर तंज़ीम ऐं तारीख़ कम थी करे, पर उन जो दरवाज़ो खोलण वारो खंबर वारो साईं। बलोचिस्तान में सुन्नत जो कमर वारे साईं खोल। बियो सलाम आहे उतो जे पुराणनि आलमनि मुजाहिदनि खे जेके सिर जूं कुर्बानियूं ॾियूं उते मदरसा खोलियूं वेठा रहिया। सोना ॻाल्हि मुंहिंजी वधी वेंदी त ॿियो नंबर मुंहिंजो जवाब कहिड़ो आहे त अल्लाह जा वली बॉडीगार्ड इन करे रखंदा आहिनि त को बि दुश्मन ईंदो हमलो करण मूं ते ईंदो, पर उन्हनि जे दिफ़ा जे लाइ उन दुश्मन जे लाइ मां बॉडीगार्ड बीहारियां। जेकॾहिं को वली पाण बि बीहारे त उन जो नज़रियो इहो हूंदो आहे त मां बीहारियां त जो इहो हेॾे न अचे हमलो न करे। छो हुननि खे पंहिंजो भउ न हूंदो आहे। हो चवंदा आहिनि हे मौलवी हे फ़कीर मता इन्हनि मां कंहिंखे धकु लॻी पए, कंहिंजो बच्चो मरी पए, कंहिंजो नुक़सान थी पवे, छो त दुश्मन ईंदो त रुॻी मूं ते हमलो न कंदो, ॿियनि जो नुक़सान थींदो। इन करे तव्हां असांजे तहफ़ुज़ जे लाइ बॉडीगार्ड बीहारींदा। अची में देर सां सभु जेके अवल वेठा आहिनि अवल इन्हनि जो आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर उन्हनि पंहिंजनि दोस्तनि वलियनि जे लाइ फरमायो वला हुम यहज़नून, ऐं वो गमगीन बि न थींदा आहिनि। छा न थींदा आहिनि? गमगीन। गम थींदो आहे कंहिं मोहबत वारी शइ जे वञण ते। खुदा जी ज़ात जो कसम आहे, मां पंहिंजे पीर खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो जॾहिं सुहिणो शहज़ादो जेको मोटरसाइकिल जे ज़रिए शहीद थियो, उन जे जनाज़े पढ़ाइण खां अॻु मुंहिंजा पीर अचे वेठा ऐं मुख़्तसर ख़िताब फरमायूं। असां फ़कीरनि जो हियां पियो फाटे, पर पाण वेठा रहिया। इस्तिक़ामत जो जबल जबल हुआ, छो त उन्हनि जो ताल्लुक जेको हूंदो आहे न उहो अल्लाह जे वेझो हूंदा आहिनि, अल्लाह जा दोस्त आहिनि। हू ॾिसो न, कंहिंखे मारण, कंहिंजी हयाती दुनिया तां वञण, कंहिंजो अचण, कंहिंजो ॼमण उन रब करीम जे हथ में आहे। हुननि जी यारी जंहिं रब करीम सां आहे उहो उन्हनि जे फ़ैसिलनि ते छो कम कंदा। हालांकि हा मदीने वारे साईं जे अखियुनि मुबारकनि मां लुड़क किरिया पंहिंजे फर्ज़ंद जे जुदाई ते। इहो थींदो आहे हिकिड़ो ताल्लुक जेको रिश्तो आहे, उन रिश्तेदार जी जुदाई ते गम थींदो आहे, पर हू ईअं न चवंदा आहिनि यार ईअं छो थियो, छो वियो न। अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर पंहिंजनि दोस्तनि पंहिंजे प्यारनि जा इहो मक़ाम बयान फरमायो आहे त हू मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजे वेझो आहिनि। ला ख़ौफ़ुन अलैहिम, इन्हनि ते ख़ौफ़ न आहे, वला हुम यहज़नून, गमगीन न आहिनि थींदा। अञा अगली आयत खां मथां आयत में वरी हिकिड़ो मक़ाम जो इशारो मौजूद आहे, उहो बि भला ॿुधी छॾियो। सलात खे जो भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। आवाज़ अचणु खपे। मुसलमान भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे पाक कलाम जे अंदर उन्हनि वलियनि सगोरनि जी तारीफ़ कई। रब करीम फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो इहे जेके मुंहिंजा वली आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, इन्हनि जी क्वालिटी जेका आहे, इन्हनि जो जेको सामान आहे, ठहिया आहिनि, छा मां ठहिया आहिनि। अल्लाह फरमायो अल्लज़ीना आमनू, इन्हनि ईमान आंदो आहे, वकानू यत्तकून, ऐं इहे मुतक़ी हूंदा आहिनि, तक़वा वारा, खुदा जे ख़ौफ़ वारा, परहेज़गार। मौजूदा पीरनि खे निहारियो, बस मां इहो ई जुमिलो चवंदुसि, ईमान उन्हनि वटि आहे, तक़वा जे पलड़े में ॾिसो
जेकॾहिं तकवा आहे, मुतकी आहिनि, परहेज़गार आहिनि, समझिजो त वली आहे। मौजूदा दौर जे पीरनि खे बस इन हिकिड़ी शइ में जे मुतकी आहिनि वली आहे, जे तकवा ना आहे, परहेज़गारी ना आहे, खुदा जो खौफ, वो तो अल्लज़ीना आमनू में अची वियो त ईमान हुजे, एतिक़ाद सही हुजे, अक़ीदो सही हुजे। वरी ॿियो नंबर शइ कहिड़ी? तकवा, परहेज़गारी, खुदा जो खौफ जे आहे वली आहे। ऐं उन खां अलावा वॾे में वॾो जेको कमु आहे उहो इहो आहे, उहो वॾे में वॾो कमु इहो आहे त दरगाह जो मक़सदु आहे, दरगाहुनि जो मक़सदु आहे हिन उम्मत जे अंदरि तज़कियो नफ़्स जो पैदा कराइण। तज़कियो नफ़्स जो पैदा थींदो आहे ज़िक्र करण सां। ये सब नाला आहिनि ज़िक्र कराइण जा। नक्शबंदी हुजे ज़िक्र कराइण जो तरीक़ो आहे, उन जो नालो आहे। कादरी हुजे ज़िक्र कराइण जो तरीक़ो आहे, उन जो नालो आहे। चिश्ती हुजे ज़िक्र कराइण जो तरीक़ो आहे, उन जो नालो आहे। बुज़ुर्ग जी निस्बत आहे। सोहरवर्दी हुजे ज़िक्र करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उते बुज़ुर्ग जो उन सिलसिले जो नालो आहे। जंहिं बि अल्लाह जे वली वटि वञो, जेकॾहिं उन्हनि वटि ज़िक्र अज़कार दरगाह ते जमात में मौजूदु आहे, समझो त पंहिंजे कम सां लॻा पिया आहिनि, पंहिंजे रस्ते ते आहिनि, पंहिंजे पटड़ी ते क़ाइम। जेकॾहिं न आहे हथ कढी छॾ। हिकिड़ो फ़क़ीर हो, उहो आयो पंहिंजो हिकु पंहिंजो दरगाह ते नमाज़ पढ़ण, तस्बीह जी नमाज़। खोड़ सारनि दरगाहुनि ते नमाज़ थींदी आहे। नमाज़ जो पढ़ियो, नमाज़ को अॻु में नंगर कयो, नंगर खां पोइ नमाज़ पढ़ियो, सोमणी, सोमणी खां पोइ वरी तस्बीह नमाज़ पढ़ियो। हिकिड़ो वीचारो नमाज़ में बीही बीही वरी रुकूअ में वरी सजदनि में इहा वॾियूं तस्बीहूं जो पढ़ींदो, बस सुम्ही पियो। बस नमाज़ पूरी थी उथिया त हिकिड़ो पियो ॿिए खे चए, चई सवाब वॾो